बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। काफ़ी सवाल जो मुख़्तलिफ़ व्हाट्सएप ते ईंदा रहंदा आहिनि ऐं उनखे फ़ौरी तौरु जवाबु ॾियणु कॾहिं कॾहिं मुमकिन हूंदो आहे, कॾहिं कॾहिं नामुमकिन हूंदो आहे। ऐं कुझु सवाल अहिड़ा हूंदा आहिनि जेके मिंबर ते बयानु करण जहिड़ा हूंदा आहिनि ऐं कुझु सवाल अहिड़ा हूंदा आहिनि जेके मिंबर ते बयानु करण जहिड़ा न हूंदा आहिनि। यानी ईअं सम्झो उहे मसइला हया खां ख़िलाफ़ु हूंदा आहिनि। त पोइ काफ़ी साथी चवंदा आहिनि उन्हनि खे बि जेको रिकॉर्ड तव्हां कयो, त पोइ उनखे असां ख़ासि जेको आहे पंहिंजे स्टूडियो जे अंदरि रिकॉर्ड कंदा आहियूं। त काफ़ी टाइम खां वठी करे चंद अहिड़ा सवाल आहिनि जंहिंखे तमामु नौजवान चवनि पिया असां इनखे रिकॉर्ड कयो ऐं इहो मसइलो असांजे मुआशरे जे अंदरि इंतिहाई ज़्यादा हले थो ऐं काफ़ी माण्हू इन खां ग़लति जेको गाइड थियनि था। त उन सवालनि खे असां जेके व्हाट्सएप ते आया उनखे पंहिंजे पेपर जे अंदरि असां लॉन्च कयो आहे, यानी पूरी वज़ह सां लिखियो आहे इन पेपर जे अंदरि। ऐं इहे हाणे सवाल असां जेको आहे पढ़ंदासीं। ॿिए नंबर ते जेके बि दोस्त सवाल कनि था त उहे व्हाट्सएप में कोशिशि करे वॉइस खां बहितर आहे त उहे पंहिंजो मसइलो जेको आहे उहो टाइप करे छॾनि। मसइलो जीअं जो टाइप कंदा उनखे असां ईज़ी ॾिसी करे ऐं उहे असां सवाल जेको आहे पंहिंजा उतारींदासीं ऐं इन खां बाद में असां रिकॉर्ड करे छॾींदासीं। वॉइस जो जवाबु फ़ौरी तौरु जेके साथी घुरंदा आहिनि असांखे फ़ौरी तौरु वॉइस जो जवाबु खपे, इहो असांजे लाइ बि मुश्किल थी सघे थो। छाजे करे त मसरूफ़ियात जे करे दर्स ॾियणो आहे, जुमे जो बयानु रिकॉर्ड करिणो आहे या अहिड़ी तरह मसइला ॿिया रिकॉर्ड करिणा आहिनि ऐं तव्हांजे मसइलनि सां गॾोगॾु काफ़ी दोस्तनि जा बि मसइला ईंदा आहिनि, उन्हनि खे ॾिसणो पवंदो आहे। त कुझु मसरूफ़ियत हूंदी आहे जंहिंजे करे फ़ौरी तौरु जवाबु न ॾेई सघंदा आहियूं ऐं असां कोशिशि कंदासीं त जेके तव्हां मसइला असां ॾे सेंड कयो त उनखे असां रिकॉर्ड जे मथां आणींदासीं। पोइ उन रिकॉर्ड में 2 ॾींहं बि, हफ़्तो बि, महीनो बि लॻी सघंदो आहे। त कोई बि साथी उनजे अंदरि तकड़ि न करे।